محمد وآله وصحبه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا لا يحل لكم أن ترثوا النساء كرها ولا تعضلوهن لتذهبوا ببعض ما آتيتموهن إلا أن يأتين بفاحشة مبينة وعاشروهن بالمعروف فإن كرهتموهن فعسى أن تكرهوا شيئا ويجعل الله فيه خيرا كثيرا آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسول النبي الكريم अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला यहिल्लु लकुम अन तरिसु निसाअ करहा ए ईमान वारो यो तव्हां जे लाइ हिलाल नथो थिए ही जो औरतुनि खे ज़बरदस्ती सां तव्हां औरतुनि जे मथां क़ाबिज़ थियो। अरबनि जे अंदरि इहो रवाजु हूंदो हो जॾहिं कंहिं शख़्स जो भाउ गुज़ारे वञे त हुन भाउ जी ज़ाल जे मथां हो ॿियो कब्ज़ो करे वेही रहंदो ऐं हुनखे न छॾींदो, माइटनि ॾे वञणु रोकींदो हुनखे। जेकॾहिं निकाह करे त हुनखे निकाह करण बि न ॾींदो। तूं मुंहिंजी भाउ जी ज़ाल आहे सिर्फ़ु इन्हीअ करे कि हुनजी भाउ जी मिल्कियत उन औरत वटि शरई लिहाज़ सां या उन्हनि जे कानून मुताबिक़ जेका वरसे में ईंदी हुई, जेकॾहिं हीअ औरत हली वेंदी त माल खणी वेंदी हली, जेको पैसो आहे दौलत आहे उहो हुनखे न छॾींदा। ऐं इहा बीमारी असां में बि आहे जो सिर्फ़ु उन्हनि जाहिलनि जो कमु न पर उहा जहालत अञा बि ख़तमु थी वई आहे। शरई लिहाज़ सां औरत खे जो कुझु मिले थो उहो उनजो हक़ु आहे। पहिरें नंबर में महर जेको आहे सो औरत जो हक़ु आहे ऐं मर्द जे मथां वाजिबु कयो आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात त निकाह महिल तव्हां उन महर खे अदा कयो। उहो महर जॾहिं औरत जे हथ में अची थो वञे, घणो हुजे या थोरो हुजे, पोइ मर्द मुड़ुस ई पाण लालच कंदो आहे त काश इहे पैसा मूंखे ॾे त हाली त मां कारोबार में हणा, हाली त मां कमाए वठां। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन कम खां रोकियो आहे। ॿिए नंबर में मिटनि माइटनि खां कुझु को मिलियो हुजे, माइटनि जी मदद कई हुजे त बि औरत मालदार थी सघे थी। मूंखे पंहिंजे मिटनि माइटनि ॾिनो, तो त कोन ॾिनो, न तुंहिंजे माइटनि ॾिनो आहे त उन शइ जी मालिकाणी बि उहा औरत आहे। ऐं टियों त जॾहिं हुनजो घर वारो गुज़ारे वञे लाज़िम आहे त उनजी मिल्कियत मां बि हिनखे हिसो मिलंदो। हीअ टे सूरतूं आहिनि औरत खे माल मिलण जूं। पोइ मर्द इन में लालच कंदो आहे त हीअ मालदार आहे, हिन वटि पैसो आहे, मुंहिंजे घर में रहंदी पचाड़ी भाॼी जा पैसा त कढंदोमांसि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन कम खां रोकियो आहे त मुड़ुसु माण्हू थियो, कमायो, खाओ बि, खारायो बि, औरतुनि जी कमाई जे मथां पाण खे फिटी न कयो। ख़ुदा ताला मना फरमाई आहे, फरमाए ला यहिल्लु लकुम अन तरिसु निसाअ करहा, ज़बरदस्ती सां औरतुनि जे मथां क़ाबिज़ थियणु। जॾहिं तूं हुनजो वारिस ई न आहीं, न तुंहिंजो हक़ु हुनजे मथां लॻे थो पियो त तूं इन जे मथां छो कंट्रोल कयो वेठो आहे। फरमाए वला तादुलूहुन्न लितज़हबू बिबाद मा आतयतमूहुन्न, ऐं न रोकियो तव्हां उन्हनि खे तव्हांजो वठो तव्हां बाज़ उन खां का शइ। यानी इन ॻाल्हि जे करे तव्हांखे रोकियो वेठा आहियो त कुझु हिननि मां माल कढूनि, हीअ वेंदी ॿिए हंधि वञी शादी कंदी त हुन खां पोइ सॼो माल मॾी वरी उनजी थी वेंदी। मसलन कंहिं औरत खे ड्यूटी आहे, जैसे पीउ माउ जे घर में आहे त पघार हिन जे घर में आहे, मुड़ुस जे घर में वई त वरी मुड़ुस जे घर में पघार हली वेंदी, उहो गुज़ारे वरी ॿिए सां निकाह कयईं। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात माशरे जे अंदरि जेके बुरायूं आहिनि उनखे ख़तमु करणु चाहे थो त इहा उनजी शइ आहे, तव्हांजी शइ न आहे। तव्हां पंहिंजे माल जे मथां कब्ज़ो कयो जेको तव्हांजो हक़ु आहे, जंहिंजा तव्हां वारिस थियो था पिया। छोजो असांजो इहो उसूल आहे त जेको कमज़ोर हूंदो उनजे मथां असां क़ाबिज़ थींदासीं। औरत बि कमज़ोर आहे न, पोइ उन मां असां ग़लति फ़ाइदो वठंदासीं ऐं उनजे मथां पंहिंजो कंट्रोल ऐं पंहिंजो हुकुम हलाईंदासीं। ऐं उहा औरत बि वीचारी डिॼंदी त हाणे मां छा कयां, काॾे वञा, मर्द आहे, उहो बि नुक़सानु मूंखे पहुचाए सघे थो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तंहिं करे मर्दनि खे सम्झाए थो पियो त मर्द होशियारु थियो, ज़ुल्म बि न कयो, ज़बरदस्ती बि न कयो, पंहिंजो ग़ुलाम पंहिंजी बानी न बणायो।
ऐं तव्हां इन करे उनखे रोको था पिया त जीअं उन्हनि मां कुझु माल निकिरे। इलाह यअतीन बिफाहिशत मुबय्यनतन, मगर जेकॾहिं ज़ाहिर ज़ुहूरी आहे औरत गुनाह में अचे थी पई त पोइ तव्हांखे रोकणु हक़ु आहे। जो बेहयाई ते लही पए, जो आज़ादी खां पोइ औरत जे अंदरि बि अंसर मौजूदु आहिनि, आज़ाद तंहिं करे उनखे बि न छॾिणो आहे। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात में जॾहिं मुड़ुस हुनजो गुज़ारे वियो, वारिस बि हुनजी वारसी नथा कनि त औरत खे आज़ादी मिली वेंदी। तंहिं करे अलाह ताला जी ज़ाती बाबरकात पोइ इन सूरत जे अंदरि तो मर्द खे अखि खोलणी आहे जो तुंहिंजे घर जो भाती आहे ऐं उनजी निगाहबानी तोखे करणी आहे। फरमाए थो आशिरूहुन बिल मारूफ़, उन औरतुनि सां तव्हां भलाईअ सां गुज़ारियो, सुठे नमूने सां गुज़ारियो, अख़लाक़ी तरह सां, अदल सां, इंसाफ़ सां, हुकूक खे नज़र में रखिजे तव्हां औरतुनि सां गुज़ारो। फ़इन करियो तुम हुन, पर जेकॾहिं तव्हां हिननि खे पसंदि नथा कयो, न पसंदि करण जा बि खोड़ सबब आहिनि। तबियत नथी मिले, या कोझड़ी आहे, सुहिणी न आहे, इनखे तव्हां पसंदि नथा कयोसि, या माइटनि हुनखे ॾाज में कुझु कोन ॾिनो आहे, इनखे बि माण्हू फ़ोकियत ॾींदा आहिनि त छा मिलियो, कुझु बि कोन मिलियो। इहे शयूं बि आहिनि। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फ़इन करे थो हुन असान तकरहू शैया व यजअलुल्लाहु फीहि ख़ैरन कसीरा, जेकॾहिं तव्हांखे उहे कोझाइप जे करे तव्हांखे पसंदि नथियूं अचनि, या उन्हनि वटि माल कोन्हे, पैसो कोन्हे, या तबियत जी तेज़ आहे, घर मां जहिड़ो वञे ई कोन थो पियो, अलाह ताला जी ज़ाती बाबरकात जेकॾहिं तव्हांखे पसंदि नथियूं अचनि इन सबबनि जे करे, फरो असान तकरहू शैया, थी सघे थो जो इहा शइ तव्हांखे पसंदि न हुजे, पर अलाह जी ज़ाती बाबरकात जेकॾहिं हिन में का भलाई रखी हुजे, ख़ुदा इन में ई भलाई रखी हुजे त बर्दाश्त कयो, गुज़ारो कयो। भलाई मां मुराद छा त तुंहिंजी घरवारी कोझी आहे, पर अलाह तोखे औलाद उन मां जे करे सुहिणो अता फरमाए, त बाक़ी ॿियो तोखे छा घुरिजे। तुंहिंजो घर आबाद थी वञे, तोखे बचा थी पवनि, तोखे औलाद थी पए। ऐं छो जो घर आबाद करणु, घर ठाहिणु ॾाढा मसइला हूंदा आहिनि, घड़ी में घर कोन ठहंदा आहिनि, पर हिकिड़ो ठहियलु घर आहे त उनखे तूं वीरान न कर, सिर्फ़ु इन सबब जे करे त मुंहिंजी घरवारी जेका सो तिखी आहे तबियत जी, ॻाल्हाए थी, शोर थी करे, या रंग जी जेका सो गुजड़ी आहे, किनड़ी आहे। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाए त अलाह इन शइ खे ॼाणे थो पियो त तोखे ॻाल्हि पसंदि नथी अचे, पर ख़ुदा वटि इन में भलाई रखियलु आहे, जो अलाह तोखे जे करे इन मां औलाद अहिड़ो अता फरमाए जेको भलो औलाद हुजे, फर्मा बरदार औलाद हुजे, त पोइ तो हारायो त कोन, पोइ बि तूं खटे वई न। जॾहिं अलाह ताला जी ज़ाती बाबरकात घणी तरह सां असांखे ताक़ीद थो करे त जीअं तव्हांजो घर आबाद हुजे, कंहिंजो घर वीरान न थिए। हीअ सभु तालीम जेका मालिक सोने जी असांजे वास्ते आहे, जेकॾहिं असां उन जे मथां अमल कयूं त असांजी ज़िंदगी दुनिया जी ठही पई, आख़िरत बि इन में ठही सघे थी। फरमाए थो आशिरूहुन बिल मारूफ़, तव्हां सुहिणाई सां, भलाई सां पंहिंजे घरनि में गुज़ारियो, अख़लाक सां, अमन सां गुज़ारियो। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अली।